नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में भील बिरादरी पारां खिप्रो जी शहीद चौक ते भूरो भील जे खून सां इंसाफ़ जे लाइ एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी भूरो भील जे वालिद प्रताप भील, वालिदा नैनो भील, धर्मू भील करे रहियो आहे। एहतजाज कंदड़ इंसाफ़ खपे जा ज़ोरदार नारा हणी रहिया हुआ। यादि रहे त खिप्रो लॻ ढिलियार में कुझु ॾींहं पहिरीं कानूड़े जी ईद ते ॿिनि ॿारनि जे पीउ 35 साला नौजवान भूरो भील वल्द प्रताप भील ईद हुजण जे करे ज़मीनदार जो चौपायो माल चारण लाइ न खोलियो, जंहिं तां ज़मींदार शाहो वल्द मास्तर नवाज़ बोज़दार भूरी मथां तशद्दुद करे खेसि सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। जंहिं बाद वारसनि खेसि हथूंगो ऐं खिप्रो जी अस्पताल इलाज लाइ दाख़िल करायो, पर तबियत सही न थियण करे खेसि हैदराबाद जी अस्पताल में दाख़िल करायो, जिते 2 ॾींहं हुजण बावजूदि डॉक्टरनि खेनि घर वञण जो चई 2 ॾींहंनि खां पोइ ॿीहर अचण जो चयो। जेको 2 ॾींहं घर तरसण बाद वारस अॼु खेसि ॿीहर खणाए विया, जिते हिन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो आहे। फौती जे वारसनि मां नैनो ऐं फौती जी घरवारी लाली ऐं ॿियनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त शाहो बोज़दार तशद्दुद करे भूरे खे मारियो आहे। हाणे असांखे केस दाख़िल न कराइण लाइ पिणु मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो कृष्ण भगवान जो जन्म ॾियारो उन ॾींहुं वॾेरे शाहनवाज़ उन सां गॾु 4-5 ॿिया माण्हू आया। हिन खे चयो त हाणे माल छॾ, तूं वरी गर्मी में ॻाल्हि हिन चयो भाई ईद जो ॾियारो असीं ईद लाइ वञूं था। त उन शाहनवाज़ बोज़दार उन सां गॾु 3-4 साथी ॿिया उन्हनि छा कयो, लतूं मुकूं हणी हिन जा आंटा ओजरियूं सभु अंदरि माना ज़ख़्मी हिन खे करे छॾियो। ज़ख़्मी करण खां पोइ जॾहिं छोकिरो घर आयो त छोकिरो बेहोश थी वियो। एतिरे क़दुरु वॾेरे 3 ॾींहंनि ताईं हिननि ग़रीबनि ते टार्चर ऐं प्रेशर विधो, जो हिन जो सही इलाज बि कोन करायो। अॼु छोकिरो गुज़ारे वियो। असां SSP सागड़ खां इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो था कयूं, जेसि ताईं इन भूरे बिल जे क़त्ल सां इंसाफ़ न थींदो, जेसि ताईं भूरे बिल जा कातिल पुलिस FIR 302 जी FIR करे, दस्तगर्दी ते FIR करे, जेसि ताईं हिन जा कातिल गिरफ़्तार न कंदी, जेसि ताईं हिते लाश पियो हूंदो असां धरणो वञी वेठा हूंदासीं। हिकिड़ो मुंहिंजो भाइटियो आहे जेको शाहनवाज़ वटि पघार ते हो 2500 रुपए ते माल चारींदो हो। पोइ असांजो कानूड़ी जो ॾींहुं इहो हिन छोकिरे चयो ऐं छुटी करियां थो, अॼु वञा थो, असांजो त्योहार आहे, इन करे ऐं माल खे चारी पाणी पीआरे वञा थो। हुन चयो न, हरूभरू ज़िद कई। ज़िद करण ते पोइ मुंहुं मारी सां हिन खे लतूं फूशा ऐं गुजी मार ॾिनी, छाती में धको आहे, उनजो एक्सरे बि पियो आहे। असांजो मुतालबो हीअ आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं FIR दर्ज कई वञे। मारी छॾियो, कत्ल करियो, मारी छॾियो, मार मारा पुटरा दुश्मननि खे मारे, मार मुंहिंजा मुड़ुस जा दुश्मन खे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।